हेलो व्यूअर्स, अस्सलाम वालेकुम। सभिनी दोस्तनि खे रमज़ान शरीफ़ जी मुबारक बि हुजे। 27 तारीख़ बि गुज़री वई ऐं इंशाअल्लाह अव्हां जा रोज़ा ऐं इबादतूं क़बूल पयूं हूंदियूं। पर अॼु मूंखे हिकिड़ी वॾी ख़ुशीअ जहिड़ी ख़बर मौसूलु थी जॾहिं असां AR वाय डिजिटल जो ट्रांसमिशन ॾिसी रहियासीं हिते परॾेह में रही करे। हिकिड़ो शान रमज़ान जो जंहिंखे वसीम बदामी ऐं इकरारुल हसन जेको आहे सो उनजो हिकिड़ो सेगमेंट आहे जंहिंमें नेकी, जंहिंमें जेके आहिनि से तमामु वीचारा ज़रूरतमंद माण्हू हूंदा आहिनि, जेके बीमार हूंदा आहिनि, के ग़रीब हूंदा आहिनि, के कंहिं सां ज़ुल्म थियल हूंदो आहे। सो अॼु हिकिड़ो रिकॉर्ड क़ाइमु थियो आहे ऐं उन सां जंहिंसां असां सभिनी जो हिकिड़ो सर बुलंद थी वियो त असां उते हिकिड़ो जेको आहे सो डॉक्टर गंगाराम जेको कंहिं थर जे इलाइक़े जो आहे या कीअं, उहो जेको आहे सो हिकिड़े नंढड़े ॿार खे 3-4 सालनि जे ॿार खे वठी आयो जंहिंखे थैलेसीमिया जी बीमारी। उन थैलेसीमिया जी बीमारीअ जे लाइ हुनखे जेको आहे तक़रीबन 40 लख रुपया खपनि पिया, जेके बोन मेरो चेंज करण जे लाइ। पर उहो जेको आहे सो वीचारो दर दर जी ठोकरूं खाई मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में कराचीअ में घुमंदो रहियो। पर जॾहिं बि हुनखे चवंदा त तूं फारम भर, त आख़िर में हुनखे चवंदा तूं त मुस्लमान न आहे, तोखे जेको आहे असां ज़कात नथा ॾेई सघूं। पोइ हिकिड़ो कराचीअ जो जेको आहे सो ज़फ़र JDC जो जेको आहे चेयरमैन आहे या जेको बि आहे सोशल वर्कर आहे तमामु, उन वीचारे जेको आहे सो हिन खे चयो त तूं हिंदू आहे त छा आहे, पर जेको आहे सो मां तुंहिंजो इहो इलाजु कराईंदुसि। ऐं उन जे निस्बत सां हू हुनखे उन प्रोग्राम में वठी आयो ऐं प्रोग्राम में जेको आहे सो जॾहिं नॉर्मल तौर ते उहो कॉल कंदा आहिनि, जेको आहे जेको बि माण्हू डोनेशन ॾियणु चाहे त उहो टेलीफोन ते जेको आहे सो कॉल करे सघे थो। इन जे दौरान जीअं ई जेको आहे सो हुनजो इशू शुरू थियो त उथंदे ई जेको आहे सो जेको फहद मुस्तफ़ा तुनियो लाड़काणे जो जेको वॾो मशहूरु एक्टर ऐं जीतो पाकिस्तान जो जेको आहे मशहूरु एंकर ऐं सलाहुद्दीन तुनियो साहब जो पुटु ऐं असांजो हिकिड़ो दोस्त आहे जितोई साहब, उनजो माइट बि आहे। सो उन फ़ोन करे पहिरीं कॉल ते चयो त जेको आहे सो मां जेको आहे सो इन जे लाइ 20 लख रुपया थो ॾियणु चाहियां। ऐं 20 लख जेको आहे हिकिड़ी वॾी अमाउंट आहे जंहिं कंहिं हिकु शख़्स ॾिनी। ऐं उनखां पोइ हिकिड़े ज़फ़र साहब जीअं ऑस्ट्रेलिया मां टेलीफोन कयो, उन 20 लख उन बि ॾिना। हिकिड़े स्पेन मां 5 लख ॾिना। अहिड़ी तरह सां उन मिसकीन ॿार खे ज़िंदगी मिली वई। मां हाणे असांखे ॿुधायो त असांजा जेके इहे अदाकार आहिनि या इहे जेके हमदर्द आहिनि, इहे भला आहिनि या उहे जेके असांजूं ज़मीनूं विकिणी, असांजूं जेके आहिनि से ॿिया मुसलत करे ऐं ग़रीबनि खे माराए ऐं उन्हनि खां खसे। ऐं वरी के अहिड़ा किलारक बादशाह आहिनि जेकी कुर्सीअ ते वेठा ई इन जे लाइ आहिनि त सिर्फ़ु पैसा हासिलु कयूं। के उस्ताद ई अहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु इन जे लाइ था वञनि त कंहिं हे मुंहिंजे ख़्याल में हे जेको आहे हिकिड़ो एक्टर आहे हिकिड़ो, पर हे उन मस्जिद जे मुले खां बहितरु आहे जेको मस्जिद जो मुलो 5 ई वक़्त ॿांगूं त ॾिए थो, पर उहो जेको आहे जिन्सी बदफ़ैलियूं करे ॿारनि सां जेको आहे सो ज़ुल्म करे थो ऐं पंहिंजो हवस पूरी करे थो। मुंहिंजो ख़्यालु आहे त असांजो सॉफ्ट इमेज जेको आहे ज़ाहिर थी वियो ऐं त असांजा सिंधी जेके आहिनि से हमदर्द आहिनि। ऐं उन छोकिरे खे, दिवेश कुमार खे, गंगाराम जे पुट खे 20 लख रुपया एट ए फस्ट टाइम जेको आहे सो हिकिड़ी टेलीफोन अधु मिनट जी कॉल में हुनखे करे ऐं जेको आहे सो ॾिनो। ऐं अहिड़ी तरह सां उन छोकिरे जी ज़िंदगी बची वई। हिन मां साबित थियो त असांजा जेके माण्हू आहिनि तमामु हमदर्द आहिनि। सिर्फ़ु जेको आहे उन्हनि खे अॻिते आणण जे लाइ कोशिशि कजे। बाक़ी जेके असांजे लाइ मथां वेठा आहिनि, जेके ॿिला बणिया वेठा आहिनि, जेके वॾेरा वेठा आहिनि, जेके फ्यूडल लॉर्ड वेठा आहिनि, जेके आहिनि से असांखे जेको आहे सो उन्हनि ज़लील कयो आहे। ऐं उहे जेके आहिनि से माण्हुनि जो रतु था चूसनि
अॼु बि जेका आहे हिकिड़ी वीडियो ॾिठी नारे मां, जंहिं हिकिड़े जागीराणीअ जेको आहे सो हिकिड़े पोरियत खे जेको आहे वीचारे खे उघाड़ो करे मारियो आहे। त इहे केरु आहिनि? इहे वॾेरा आहिनि, इहे वॾेरा ज़ालिम आहिनि। इहे जेके आहिनि इन्हनि खां जान छॾायो। अहिड़ा जेके आहिनि इन्हनि खे, अहिड़नि माण्हुनि खे अॻिते आणियो, इन्हनि खे जेको आहे मिनिस्टर कयो, इन्हनि खे जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो वाॻूं ॾियो, न की उन्हनि खे पीरनि मीरनि ऐं फ़क़ीरनि खे जेके आहिनि से माण्हुनि जो जेको आहे रतु था चूसनि, जंहिंखे न का ख़बर आहे न छा आहे। त बल्कि अॼु जेको आहे सिंध जो मान मथां थियो आहे इन छोकिरे जे करे, फ़हद मुस्तफ़ा जे करे, जंहिं इहो साबित कयो। हुन ख़ुदा कारण हुन जी मदद कई आहे, पर हुन में जेको आहे सो हुन जेको आहे इहो ज़ाहिर कयो त हिंदू हुजे या मुस्लमान आहे इंसानु। ऐं असांजे बुज़ुर्गनि, असांजे सूफ़ियनि जी बि इहा ई जेका आहे सा तालीम आहे त हिंदू न मुस्लमान, पर सिर्फ़ु इंसान जी ख़िदमत कयो। ऐं जीअं त असांजा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि सिर्फ़ु मुस्लमाननि जे लाइ न आहिनि, उहे वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन आहिनि। जहाननि जे लाइ, जीतनि जणियनि, वणनि टिणनि, समुंडनि दरियाहनि सभिनी जे लाइ आहिनि। उन्हनि इहा तालीम न ॾिनी त जेको आहे सो मुस्लमान ते जेको आहे सो तव्हां बसि ख़र्चु कजो, बाक़ी ॿियो जेको हुजे उनखे तव्हां जेको आहे सो नफ़रत सां ॾिसिजो। छो जो असांजो दीन असांखे मोहबत ॿुधाए थो त हिंदू हुजे या मुस्लमान हुजे, आहे इंसानु, पाकिस्तानी आहे, ऐं उनखे हुनजी मदद करणु खपे। उमेद त हीअ मैसेज अॻिते जेको आहे सो शेयर कंदा, छो त हिन शेयर करण सां जेको आहे सो इहा ख़बर पवंदी त पाकिस्तानी छा आहिनि, सिंधी छा आहिनि, ऐं सिंधी छा करे सघनि था। अलाह साईं हुनजो क़बूलु फ़रमाए, अलाह साईं हुनखे जेको आहे सो दर्जा बुलंद अता फ़रमाए, जंहिं हेॾे हिन बाबरकत महीने में जेको आहे सो हिकिड़ो बहितरीनु कमु कयो आहे। सदाईं गॾु, अलाह हाफ़िज़।